बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं यहाँ हाकिम अली नारे जो अॼु साइंस जो हिकिड़ो टॉपिक फोटोसाइंथिसिस यानी रोशनाई तरकीब वारे अमल ते ॻाल्हाईंदासीं। रोशनाई तरकीब वारो अमल हिकिड़ो अहिड़ो अमल हूंदो आहे जंहिंमें ॿूटा सिज जी रोशनीअ जी मदद सां पंहिंजे अंदरि पंहिंजी खुराक तयारु कंदा आहिनि। हीउ जेको फोटोसाइंथिसिस जो अमल आहे, इन में सभ खां पहिरियों पहाड़ जे ज़रिए ज़मीन मां पाणी ऐं मिनरल जा मालिक्यूल जेके आहिनि उहे ॿूटे जे हेठें हिसे खां थुड़ जे ज़रिए पन ताईं पहुचनि था पिया। पन ॿूटे जो उहो हिसो हूंदो आहे जेको सिज जी रोशनीअ खे जज़ब करे थो ऐं सिज जी रोशनीअ जे जज़ब करण सां उन जे अंदरि तवानाई पैदा करे थो। अहिड़े ई तरह सां जीअं सोलर प्लेटुनि में अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, सिज जी रोशनीअ सां उन जे अंदरि तवानाई यानी एनर्जी ठहे थी पई। पन जो हिसो ॿूटे जी थुड़ सां नंढड़ी हिकिड़ी डांडीअ जे ज़रिए ॻंढियल हूंदो आहे जंहिंखे पेट्रोल सॾियो वेंदो आहे। ऐं पन जो जेको मथाशिरो आहे इहो घणे भाङे फैलियल इन जे करे हूंदो आहे त जीअं वधि में वधि रोशनीअ खे जज़ब करे ॿूटे जे अंदरि पहुचाए सघे। अचो पन जी अंदरी तफ़सील जे बारे में पढ़ूं। पन में मथे हिसे खां हेठें हिसे खां ॿ तह थींदा आहिनि, हिकु मथियूं तह ॿियो हेठियूं तह। ऐं मथे तह जे हेठां क्लोरोप्लास्ट यानी साई पिगमेंट मौजूदु हूंदी आहे। साई पिगमेंट जंहिंमें हिकिड़ो कीमियाई मादो क्लोरोफिल, जंहिंखे साओ मादो बि सॾियो वेंदो आहे, मौजूदु हूंदो आहे। पन जे अंदरे हिसे में तव्हां ॾिठो हूंदो हीउ जेको ट्यूब नज़र अचे थो पियो, इहा ज़ाइलिम रग वेज़िल हूंदी आहे जेका पहाड़ खां मथे ईंदड़ पाणीअ खे पन जे अंदरे हिसे में पहुचाए थी। पन जे हेठें हिसे में नंढड़ा सोराख जंहिंखे स्टोमेटा सॾियो वेंदो आहे पिणु मौजूदु हूंदा आहिनि, जेके ॿाहिरें माहौल यानी आब हवा वारे हिसे मां कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल पन जे अंदरि पहुचाइनि था। पन जे अंदरि जॾहिं कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल ऐं वाटर यानी पाणीअ जा मालिक्यूल पहुची वञनि था त उहे क्लोरोप्लास्ट वारे हिसे जे अंदरि दाख़िल थी करे ग़िज़ाई मादे जे तयारु थियण में पंहिंजो अमल कंटिन्यू कनि था। जॾहिं कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल ऐं पाणी जा मालिक्यूल क्लोरोप्लास्ट जे अंदरि तमामु घणी तादाद में पहुचनि था त सिज जी रोशनी खे इस्तेमालु कंदे क्लोरोप्लास्ट उन्हनि कार्बन डाइऑक्साइड जे मालिक्यूल ऐं पाणीअ जे मालिक्यूल खे ॿियनि शयुनि में जेके ग्लूकोज ऐं ऑक्सीजन हूंदा आहिनि उन्हनि में तब्दील कनि था। जॾहिं कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जे मालिक्यूल मां ग्लूकोज ऐं ऑक्सीजन मालिक्यूल तयारु थी वञनि था त ग्लूकोज जा मालिक्यूल पन जे अंदरि ई मौजूदु हिकिड़ी ॿी वेज़िल ॿिए ट्यूब जे ज़रिए, जंहिंखे असां फ्लोएम चवनि था, ॿाहिरि पन खां ख़ारिज थियनि था। ऑक्सीजन जा मालिक्यूल जेके पन जे अंदरि हूंदा आहिनि उहे पन जे हेठें तह खां मौजूदु नंढनि सुराखनि जे ज़रिए ॿाहिरि आब हवा वारे हिसे में ख़ारिज थी वञनि था। ऐं ग्लूकोज जा मालिक्यूल पन मां ॿूटे जे समूरनि हिसनि में फैलिजनि था त जीअं ॿूटे जे हर हिकु हिसे जी ज़रूरत पूरी थिए। अचो त हिन जो निचोड़ यानी तत्व पढ़ूं। रोशनाई तरकीब वारो अमल जंहिंखे फोटोसाइंथिसिस चइजे थो, उहो अहिड़ो अमल आहे जंहिंमें सिज जी रोशनी जी मदद सां ॿूटा पंहिंजे अंदरि ग़िज़ा तयारु कनि था। हुन में सभ खां पहिरियों पहाड़ ज़मीन मां पाणी ऐं मिनरल खे खणी करे पन जे अंदरे हिसे ताईं पहुचाइनि थी। पन जे हेठें हिसे मां नंढा सोराख स्टोमेटा मौजूदु हूंदा आहिनि जेके ॿाहिरीं हवा यानी माहौल मां कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल पन जे अंदरि जज़ब करे पहुचाइनि थी। जॾहिं कार्बन डाइऑक्साइड जा मालिक्यूल ऐं पाणीअ जा मालिक्यूल क्लोरोप्लास्ट वारे हिसे में पहुचनि था, उन खां पोइ सिज जी रोशनीअ खे इस्तेमालु कंदे पन जे अंदरि क्लोरोप्लास्ट वारो हिसो उन्हनि खे ऑक्सीजन ऐं ग्लूकोज जे मालिक्यूल्स में तब्दील कंदो। ऑक्सीजन जा मालिक्यूल उन्हनि नंढड़नि सुराखनि जे ज़रिए ॿाहिरि ख़ारिज थी वञनि था, जॾहिं त ग्लूकोज जा मालिक्यूल ॿूटे जे पन वारे हिसे मां ॿूटे जे तक़रीबन हिसनि में फैलिजी करे उन्हनि जी ग़िज़ाई ज़रूरत खे पूरी कंदा। साथियो, हीउ हुयो रोशनाई तरकीब वारो अमल जंहिंखे अॼु असां पढ़ियोसीं।